न सोच असां फ़कीर सादा सूदा पंज पीर कामिल सोने कंबर वारे साईं जे लफ़्ज़ साईं रूहानियत के बयान फरमाईंदा असां जे दिल ते असां दिमाग ते ॻाल्हि वेंदी कोन्हे इहे न साईं पोइ चए पियो साईं इहो बका बिल्लाह फना फिल्लाह जो मक़ाम छा आहे मूंखे नथो सम्झ में अचे साईं फरमाए त जॾहिं मां इंतकाल कयां मूंखे वठी हलंदो जॾहिं मां गुज़ारे वञा इंतकाल कयां मुंहिंजी जनाज़ा निमाज़ जेको पढ़णु अचे न जनाज़ा निमाज़ उन खां सवाल पुछा कजांइ उहो जवाबु ॾींदो फ़कीर खे इंतज़ार हो हज़रत बाक़ी बिल्लाह सिलसिला नक्शबंदी जे इमाम शाह नक्शबंदी जे मुरीदनि मां ख्वाजा ख्वाजगान हज़रत ख्वाजा अमकंगी रहमतुल्लाह अलैह जो ख़लीफ़ो आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह ख्वाजगान ख्वाजा अमकंगी रहमतुल्लाह अलैह हिन खे विलायत ॾिनी ऐं अमानत ॾेई करे फरमायो त इहा अमानत हज़रत उमर फारूक जे औलाद मां शाह सरहंद ईंदो उन जे सीने ताईं पहुचाइजो पंहिंजे मुर्शिद जी हज़रत इमाम रब्बानी जो तव्हां दिल्ली खां गुज़रिया त बुज़ुर्ग सॾु करायो 3 महीना ख़िदमत आलिया में रहिया उहो हज़रत बाक़ी बिल्लाह जॾहिं इंतकाल फरमायो त उन जे सालिक मुरीद पुछा कई न त फना बिल्लाह बका बिल्लाह जो मक़ाम कहिड़ो आहे ऐं साईं चयो त जेको जनाज़ नमाज़ पढ़ा उन खां पुछा कजांइ जनाज़ नमाज़ लाइ को वक़्तु न आयो हिकिड़ो मर्द कामिल मर्द दुर्वेश जंहिंखे चेहरे ते पातल हुरमाल हिजाब उहो आयो अॻिते वधियो हज़रत बाक़ी बिल्लाह जो जनाज़ नमाज़ जनाज़ा मुबारक मैयत जस्दे मुबारक साम्हूं आहे उहो नमाज़ लाइ साम्हूं अची बीठो हिजाब हेठि आहे ऐं सफ़ूं क़ाइमु थी वियूं हथ मथे खणी करे तकबीरूं लॻियूं नमाज़ जनाज़ा थी उहो मुसले तां हटी जॾहिं हलणु लॻो त उन मुरीद पंहिंजे मुर्शिद ॾांहुं निहारे ऐं उन नमाज़ पढ़ाइण वारे ॾांहुं निहारे अर्ज़ु कई साईं पंहिंजो दीदार त कराई वञो मूंखे मुंहिंजे मुर्शिद चयो हो त इहे ॿई मक़ाम फना फिल्लाह ऐं बका बिल्लाह जो उन खां पुछा कजांइ मूंखे ॿुधायो त सही त तव्हां केरु उहो मक़ाम कहिड़ो आहे बुज़ुर्ग साहिब पंहिंजो हिजाब जो हटायो त साॻी सूरत बाक़ी बिल्लाह साॻी सूरत बाक़ी बिल्लाह जे मुर्शिद ते छिड़की ॾियो फरमायो तो जेको 4 पाई ते पियो आहे न मुबारक जिस्म इहो फना फिल्लाह आहे ऐं हे जेको हयात मोटियो वञे थो न इनखे बका बिल्लाह चइबो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वासा चओ सुभान अल्लाह अल्लाह जा वली मरंदा न अथव बेशक इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन आखिर अल्लाह जा वली माशमा वागे मरी न वेंदा आहिनि उनखे अल्लाह हयात अबदिया अता फरमाईंदो आहे पंहिंजे रूहानीअ सां जेॾांहुं चाहे त अल्लाह जो वली वञी सघंदो आहे वो तॾहिं त सोने गौसल आज़म महबूब सुभानी फरमायो न ओ मुंहिंजा मुरीद ओ मुरीदी ला तखफ ओ मुंहिंजा मुरीद सदाइण वारा खौफ न कर सालिक ऐं सचो मुरीद आ फरमाइनि था इन यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द मां गौसल आज़म जो हथ तुंहिंजे मुरीदनि जे मथां ईअं हूंदो आहे जीअं ज़मीन जे मथां अल्लाह जो आसमान ॾिसो था काशे परे आशा महबूब सुभानी का काशे परे नाहे सब वली औलिया सालिक सालिह सब महबूब सुभानी जो अदब कंदा आहिनि मोहब्बत कंदा आहिनि ज़िक्र मुबारक कंदा आहिनि मां कान पाक औलिया था फरमाए हज़रत खिज़र अलैहिस्सलाम फरमायो जेके अल्लाह जा वली थी गुज़रिया आहिनि या थींदा वह मुतअद्दिबुन इला यौमिल क़ियामह उहे क़यामत तक फैज़े विलायत का मुस्तफीज़ अल्लाह जा वली जिनखे भी सीनन में विलायत जो फैज़ होंदो उहे रसूलुल्लाह जे बचड़े औलिया जे इमाम सय्यदुल औलिया गौसल आज़म महबूब सुभानी जे मकाम विलायत हो सय्यद उज़मा जो एतराफ़ कंदा अदब कंदा